खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद मोरो खबर शामिल कजे थी। मोरो सिनेमा सिंध इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़रियल राति हाजी नोवल होटल मोरो जे मालिक राशिद अली नोवल जे भाउ आशिक अली नोवल खां अलमदीना टाउन वेंदे नामालूम मोटरसाइकिल सवार नामालूम हथियार बंदन लखे रुपया फोर कई। राशिद अली नोवल वधीक जो त अॻु में बे काफ़ी दफ़ा मुंहिंजे नंढे भाउ आशिक अली नोवल खां मोरो पुलिस जा एहलकार मोहम्मद यूसुफ आरई पुलिस ड्राइवर ग़ुलाम मुस्तफ़ा बहान ऐं ॿिया पुलिस एहलकार दाबा साबा ॾेई रस्ते मां पैसा फुर करे वेंदा हुआ, पर आशिक अली नोवल नंढो हुजण ऐं डप जे करे असां सां ॻाल्हि न कंदो। उन सिलसिले में राशिद अली नोवल हाजी नोवल होटल मोरो में हिकु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। नवल आहे अच्छा जेको इहो इन सां तक़रीबन मां सम्झां थो त कोई काफ़ी टाइम आहे असांखां नंढो आहे डिॼंदो आहे, हुनखे इहा ख़बर आहे त भाउ सां ॻाल्हि कंदुसि त भाउ थोरो जज़्बाती आहे, उहे असांखां आशिक़ हुसैन जा असांजो भाउ जेको आहे सो असांखां ॻाल्हियूं लिकाईंदो रहियो, पर हाणे असां उन ॻाल्हियुनि ते कुझु टाइम खां हली पहुचूं पिया त असांखे ख़बर पए असां थधा थी ठहियो भला दरगुज़र इन में मुंहिंजे भाउ खां तक़रीबन कोई 20-25 चकर पुलिस वारनि फुर कया। तंहिंमें पुलिस वारा कहिड़ा आहिनि? मुस्तफ़ा खान, यूसुफ आरई, उन्हनि 2-3 चकरनि खां पूरो कयो। 20-25 चकर मुख़्तलिफ़ पुलिस वारा ईंदा रहिया पंहिंजे हिसाब सां, पर उहे पुलिस वारा मुस्तफ़ा भान जी आशीर्वाद सां ईंदा रहिया। उनखे धड़ देग जी ख़बर आहे, उन खां पूरो कंदा रहिया। उन हिसाब सां असां जंहिंमहिल थाणे ते वञूं पिया त थाणे ते का इज़त कान्हे का, वञूं था त लोफर वेठा आहिनि, असांखे कोई बि रिस्पॉन्स न आहे, अलाए छाजे करे, हीअ अलाए कहिड़ो कानून आहे, का बि ख़बर नथी पए। हाणे उन ॾींहुं जेकर असां थाणे ते वञूं था, थाणे ते कुझु ई कोन थो थिए, असां वरी मायूस थी मोड़े उन्हनि जा सुवाल जवाब अहिड़ा आहिनि जो असांखे सम्झ में कोन था, असां शरीफ़ माण्हू असांखे इहे सुवाल जवाब नथा अचनि सम्झ में। उन ॾींहुं असां DSP साहिब वटि वियासीं का दाह खणी, बाबा छोकिरे ॾे मुंहिंजो जो ॾंदु भॼी पियो आहे, हिन जो को तव्हां हुन दोस्त खे फ़ोन करियोसि त हिन जो को असांखे